अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था दड़ो मां सूफ़ी सारंग अली शाह जी रिपोर्ट। दड़े में GUI पारां महांगाई, करप्शन, मस्जिदनि ऐं मदरसनि खे ढहण भाण जी अतरादी कोट, शहर जा बुनियादी मसला हल न थियण ख़िलाफ़ हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर मेमण, ज़ुबैर सोनारो, नूर अहमद पवन, असद अल्ला मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पार्क मस्जिद खां बस स्टॉप ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त हुकुमराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क में गाठे टोड़ महांगाई कई वई आहे, जॾहिं त भाण जी अतरादो खोट पैदा करे आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। हिननि चयो त टाउन कमेटी में मुबैना करप्शन सबबि शहर जी हालत तमामु ख़राब थी चुकी आहे, जंहिं करे शहरी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। हिननि मुतालबो कयो त महांगाई ते कंट्रोल करे भाण जी अतरादो खोट ख़त्म कई वञे ऐं करप्शन में मुलवस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर जा बुनियादी मसला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो।